अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा थी। शाहरेस जाकर खान सावल खान खां हकीकत पुछण जी कोशिश कंदो। छा जाबिर खान गुलज़ार नौकरानी खे अगवा करे खणी वेंदो। छा रूंडो आखिरकार जाबिर खान जे खिलाफ हथ वधाईंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा। दोस्तों वीडियो खे आखिर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल द मिर्च माली खे लाज़मी सब्सक्राइब कयो। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ बेल न करंदो काफ़ी असांजी हौसला वधाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवाज़ टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ई अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त जाकिर खान जेको आहे सावल खां सभु हक़ीक़तूं पुछा कंदो, मतिलबु त उनखे ॻाल्हाइण में मुझाइण जी कोशिश कंदो। बहरहाल सावल बि जेको आहे उहो होशियारु आहे। सावल बि उनखे साफ़ साफ़ चई छॾींदो त अगरि जेकॾहिं अञा बि मूं मथां यकीन न आहे त पोइ तूं भले मूंखे मारे छॾ। मां अहिड़ी ज़िंदगी तंग थी चुको आहियां। जाकिर खान चवंदो त सावल खान बसि तूं परेशान न थी, बसि तूं सिर्फ़ मूंखे हक़ीक़त ॿुधाए, तूं मूंखे हक़ीक़तनि खां अणॼाण कर। सावल खान चवंदो जेके मूं हक़ीक़त तोखे ॿुधाया उहे सही आहिनि ऐं तूं बेफ़िक्र थी उन ॻाल्हियुनि मथां अमल कर। जेकॾहिं तूं उन्हनि ॻाल्हियुनि मथां अमल न कयो त पोइ तूं अॻिते हली पछताईंदे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त जाबिर खान जेको आहे नौकरानी खे ॿधी पंहिंजे घर में विहारींदो ऐं उनखे चई छॾींदो त अगरि जेकॾहिं तूं इन घर खां ॿाहिरि निकिते त पोइ तोखे मुंहिंजे हथां केर बि न बचाईंदो। मुंहिंजे जीअं तोखे एक्टिंग ॿुधाई आहे बसि तोखे उहा एक्टिंग करणो आहे। बीमारी जी एक्टिंग करणी आहे, ईअं ई तोखे करणो आहे। अगरि जेकॾहिं तूं ईअं न कयो त पोइ तोखे मुंहिंजे हथां केर बि न बचाईंदो। नौकरानी चवंदो जाबिर खान बसि तव्हां एतिरी मूं मथां ज़ुल्म न कयो, छो जो मां बि हिकु ग़रीब आहियां ऐं मां बि हीउ ज़ुल्म सहंदे सहंदे मरी वेंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रूंडो जेको आहे घणो परेशान हूंदो। हू आख़िरकार गुलज़ार नौकरानी सां मिलंदो ऐं उनखे चवंदो त आख़िरकार जाबिर तोखे छा चयो। गुलज़ार नौकरानी चवंदी त जाबिर खान जेको आहे तव्हांखे ज़ाहिर करणु पियो चाहे जाकिर खान जे अॻियां। जाबिर ऐं हसीना बेगम चवनि था त रूंडो ज़ाहिर थिए जीअं असां रूंडे खे हथनि सां पंहिंजे मारे सघूं ऐं असां जाकिर खान जो सॼी मिल्कियत वारस असां थी वञूं। रूंडो चवंदो त गुलज़ार बेगम बसि इहा तुंहिंजी महिरबानी थी जे तूं असांखे हक़ीक़त ॿुधाए। अगरि जेकॾहिं तूं हक़ीक़त न ॿुधाई हा त पोइ जाबिर खान ऐं हसीना बेगम असांखे मारे ऐं असांजो लाश ई उछलाए छॾींदा हा। दोस्तों उम्मीद है कहाणी आई हूंदी, मूंखे पसंदि असांखे ॾींदा हाणे इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं की नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।